अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 14 डिसंबर सूमर जो ॾींहुं। मां पंहिंजी व्लॉग जी शुरूआति कई आहे। ॾही ॼमाइण लाइ रखी अथमि हिते, खीर कढे पियो। उन खां पोइ अॻियां कम जो सिलसिलो जारी रहंदो। मासी कम वारी अॼु कोन आई आहे छो त हुनखे बुख़ारु आहे, त सुबुह जो सुराण थांवंदो ई पोइ वई आहे। थांव हिते पिया आहिनि ऐं इहे मां थोरी देरि में अंदरि कंदमि जीअं ड्राई थी वेंदा। ऐं प्लांट्स खे पाणी ॾियणो आहे सभिनी खे, उहो हेठि मथे, छो त मथे हूअं रोज़ानो उहा ॾींदी आहे, अॼु उहा न ईंदी त मूंखे ई ॾियणो आहे। सभिनी खां पहिरियों त हितां जी सफ़ाई कंदमि, कचिरो घटि आहे ऐं हिन बोरीअ में मुंहिंजी बचियल मिटी पई आहे, इनखे बि ठिकाणे हणिणो आहे। हिनजी जाइ ठाहिणी आहे हिते त जीअं इहा पासे थी वञे। ऐं कपिड़ा जेके कल्ह धोता हुआ उहे अञा ताईं हिते पिया आहिनि, छो त राति जो लाहिण विसरी वियमि ऐं घिमजी विया आहिनि। त मां चाहियां थी हाणे हिननि खे अॻे पोइ उस लॻे थोरी, त उनखां पोइ मां हिननि खे अंदरि कयां। सो हिते कम जो जेको आहे कम जी शुरूआति कयां थी। हलूं था मथे। हेठि त मां पाणी ॾेई छॾियो आहे। हिकिड़ी नंढड़ी शइ तव्हांखे ॾेखारियां, फोटो फ्रेम। सुराणा, सुगंधा, अली मेहराणा ऐं ही तारिक। हे सन्हड़ो हिकिड़ो डिघो प्लेयर आहे, त उन में जेको आहे मां इहो हणी छॾियो आहे। सो हाणे हलूं था ॿाहिरि। सभिनी खे पाणी ॾेई छॾियो ऐं हे टाइल्स हुयूं बचियल पटियूं, त उन्हनि खे भञी टुकड़ी टुकड़ी करे मां हिननि जे कुंडनि में रखी छॾिया, त जीअं पाणी ॾियूं त मासी जॾहिं पाणी पई ॾिए न त हिननि में खॾो थी वियो। कई मां चवंदी आहियां हमेशह को पथर ऐं ठिकरी रखिजे। सो हिननि में इहे मूं टाइल जा पीसिस रखी छॾिया आहिनि। सो हाणे इंतज़ारु आहे त हीअ मुंहिंजा बूटा वॾा थियनि ऐं अलाए छो हीअ जेका वल आहे हीअ बोगनवेलिया मुरझाइजी वई आहे सफ़ा, पर मूंखे उमेदु आहे, पक आहे त हीअ लॻी वेंदी इंशाअल्लाह। ॾिसूं था, हलूं था अंदरि। सुगन जे कमरे में कुझु कमु आहे। हीअ बि तव्हां मां कंहिंखे शायदि यादि हुजे त मूं पेपर हयो हो हिन ते, त अगरि ईअं उबतियूं सुबतियूं शयूं ठोसे रखणी हुजनि शीशे जे कबट में, त उन में तव्हां इहे पेपर जी शीट हणी सघो था इहे शीशनि ते, त इन सां जेको आहे ढकिजी वेंदा। इहो इन करे थी शेयर कयां जो इलाही माण्हू जेके ॾिसण वारा आहिनि उहे नवां आहिनि। मां अची वई आहियां हेठि ऐं हीअ फ्रेम खणी आई आहियां। नंढा वॾा हर साइज़ जा आहिनि। हिननि में कुझु त जेके आहिनि असांजा पंहिंजा आहिनि, जेके पुराणा आहिनि तमामु, ऐं उन्हनि मां असां तस्वीरूं कढी छॾियूंसीं, उहे यूज़ न पिया थियनि त मां रखी छॾिया। ऐं कुझु जेके आहिनि मां संडे बाज़ार मां वरिता आहिनि। त इन्हनि खे करिणो आहे मूंखे पेंट, छो त कंहिंजा फ्रेम पुराणा आहिनि, कंहिंजा कलर चेंज करणा आहिनि ऐं इहे खपनि था सुगंध खे। त उहा ईंदी त मां चाहियां थी हुनजे अचण खां पहिरियों मां हुनजी हर शइ रेडी करे छॾियां। हीअ मुंहिंजो ॾाढो प्यारो हिकिड़ो लेडी बग हो जेको भॼी पियो आहे, त हाणे इनखे बि मां कुझु रिपेयर कंदमि अहिड़ी तरह सां जो ही भॻल न लॻे। हीअ बि मुंहिंजो हिकिड़ो पुराणो डेकोरेशन पीस आहे, इनखे मां ई पेंट कयो कंहिं ज़माने में। रंग हिन जो फिटी वियो आहे, इनखे ॿीहर पेंट कयां थी। हिन ताईं चिथड़ी लही वई आहे, थी सघे थो हिनखे बि थोरो हणी छॾियां हा। अॼु मुंहिंजो काफ़ी सारो टाइम इन्हनि में वेंदो। ऐं तव्हां ॾिसी सघो था त मेरा पिटल पुराणा फ्रेम्स आहिनि, त इन्हनि खे मूंखे साफ़ु करिणो आहे पहिरियों, उन खां पोइ पेंट करिणो आहे। ऐं जॾहिं ही रिफ्रेश थी वेंदा ड्राई करण लाइ, मां हिते ई अख़बारूं विछाए ऐं रखंदसि, त जेसिताईं हिननि जो रंग सुके ऐं पोइ तव्हां सां ई शेयर थी कयां। ॾिसो केॾी अजीब ॻाल्हि आहे। हाणे मां सुगन जी ॻाल्हि कई त सुगन पंहिंजूं शयूं खणी वेंदियूं। उते जो उते घंटी वॼी दरवाज़े जी ऐं ही पार्सल आयो। त पार्सल में मोकिलियो अथई मुंहिंजे लाइ ही 2 टोपियूं ठाहियूं अथई, छो त मां सियारे में टोपियूं पाईंदी आहियां। ऐं ॿी हीअ पाण निटिंग करे मोकिली अथई। ऐं हिन महिल हीअ टोपी मां पाए वेठी आहियां पंहिंजी पुराणी, छो त सियारे में मां इन करे टोपी पाईंदी आहियां जो मूंखे कम में रओ अटकाईंदो आहे, मां ॿाहूं वाहूं मथे करे छॾींदी आहियां। सो ॾाढो सुठो थो लॻे, मां ॾाढी ख़ुशि आहियां। सो हीअ त तमामु वॾी थी लॻे, ॾिसां थी पाए। ऐं उनखां अलावा हीअ हिकिड़ी शलवार वठी मोकिली अथई मुंहिंजे लाइ, अनस्टिच्ड आहे कपिड़ो। ऐं ॾाढी ख़ुशी थी मूंखे पहिरियों हिन जो फ़ोटो ॾेखारे चुकी आहे बुनैंज़ा सतरंगी। हुन ख़बर आहे त मां अहिड़े क़िस्म जा अनोखा कपिड़ा पसंदि कंदी आहियां, त हिन मुंहिंजे वठी मोकिलिया। आई एम सो हैप्पी।
त हाणे मां हीअ टोपियूं पाए ॾिसां कीअं थियूं लॻनि ऐं ॾाढी ख़ुशि थी थियां मां हद खां वधीक। ऐं हुनखे मैसेज बि कयांसि ॿुधायांसि बि त मूंखे पार्सल मिली वियो आहे। 12:20 थिया आहिनि, मुंहिंजो इहो कमु कंटिन्यू आहे। सो सुगंध खे कुझु खपनि पिया फ्रेम्स पर्पल ऐं पिंक शेड्स में, त हीअ मूं डिफरेंट शेड्स में जेके आहिनि उहे पेंट कया आहिनि। हिकिड़ो हीअ हिते पेंट कयो आहे ऐं बाक़ियुनि खे मां कुझु ॿियनि कलर्स में पेंट कंदमि त जीअं थोरी वैरायटी थी वञे। ऐं इलाही देरि थी लॻे, इलाही देरि थी लॻे। सो बहरहाल मां ॾाढी ख़ुशीअ सां ऐं प्यार सां कमु करे रही आहियां। ऐं हीअ तव्हां ॾिसंदो मां हिन में रफ पेंट करे विया आहिनि, त हिन में शीशो न आहे, प्लास्टिक विधियलु आहे। ऐं इहा प्लास्टिक जेका आहे थोरी देरि में असां कढी छॾींदासीं हिन मां, ऐं हिननि जी जाइ ते शीशो लॻंदो। सिलसिलो हाणे कम जो जारी रहंदो, ज़ाहिर आहे थोरी देरि में पूरो थियण वारो न आहे। हे मां कंदी रही आहियां हिनखे पेंटिंग। अञा इलाही सारा फ्रेम आहिनि, हीअ जेके गोल्डन आहिनि इन्हनि खे त गोल्डन ई कंदमि ऐं बाक़ियुनि खे पोइ अञा ॾिसां थी। सो फोटो मोकिलियमि सघंदे, ॾाढी ख़ुशि पई थिए। ऐं इन कम खे फ़िलहालु हिते छॾींदमि हाणे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿिया बि कम आहिनि। ऐं भाॼी वारो आयो अॼु, माशाल्लाह हुन वटि साई थूम हुई जाम। सो इहा थूम वरिती आहे, गोगड़ूं वरिता आहिनि अॼु मां। ऐं मां गोगड़ूं कॾहिं बि थूम खां सवाइ न पचाईंदी आहियां। जीअं साई थूम जेसि ताईं न अचे त मां गोगड़ूं न वठंदी आहियां। त इन जी रेसिपी बि अवेलेबल अथव मुंहिंजे चैनल ते, वेजिटेबल रेसिपीज़ बाय नसरीन वफ़ाई। तव्हां अगरि चेक कंदो तव्हांखे मिली वेंदी। ऐं हिते थाम अंदरि कंदसि ऐं ॾही चेक कंदासीं ॼमी आहे या न। ठीकु आहे, सो इहो कमु थींदो। लंच ठाहींदमि हाणे। कपिड़ा लाहे रखिया, उहे हाणे वेड़ियां थी ऐं कुझु ॻाल्हियूं बि कयूं था। मानी पचायमि, खाधीसीं ऐं नमाज़ पढ़ी। उन खां पोइ हाणे हीअ कपिड़नि वेड़ण जो कमु आहे। कपिड़ा वेड़ण खां पोइ रेस्ट कंदमि, छो त कुझु देरि आरामु करणु ज़रूरी आहे। ऐं फ्रेम जेके आहिनि पूरा अञा मां पेंट न कया आहिनि, कुझु रहनि था पिया, छो त कुझु आला आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त जेसि ताईं हिकिड़ा सुकनि त उतां हटायां, पोइ ॿिया मां उते विझंदसि, त उहे थींदा रहंदा। ऐं इहो इन करे करे थी छॾियां त हूअ ईंदी ज़ाहिरी ॻाल्हि आहे त पोइ पंहिंजो सॼो सामान जेको आहे हिकु दफ़े में ई खणी वञे। तंहिंजे करे ज़रूरी आहे त सभु शयूं मां हुनजूं करे ई छॾियां। ऐं ॿियो मां पंहिंजूं बि इलाही सारियूं शयूं रखियूं हुयूं त पेंट करण जे लाइ, हुनजे इंतज़ार में पयूं आहिनि, उहे बि करणियूं आहिनि। पर अॼु मुंहिंजो ख़्यालु आहे पॉसिबल न आहे। जीअं ई थींदो पॉसिबल त उहो बि कंदसि। ऐं मूंखे पंहिंजा इलाही शौक़ु आहिनि, तव्हांखे ख़बर पइजी वई हूंदी हाणे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि इहा त संडे बाज़ार मां इलाही सारो काठ कबाड़ वठी रखियो आहे। मां जॾहिं वेंदी आहियां, जीअं त ख़बर अथव मूं पंहिंजो नालो ई रखी छॾियो आहे 3 दॿे वारी माई। त मूंखे जेके शयूं वणंदियूं आहिनि, सादियूं जहिड़ियूं बि, ऐं माण्हू इहो ॾिसी न खणंदा आहिनि त कलरफुल न आहे, फिटल आहे या भॻल आहे, पर मूंखे ख़बर हूंदी आहे त मां इनखे ठीकु करे सघां थी। इन लाइ मां इलाही सारो कबाड़ो जमा कयो आहे। सो उहो बि मूंखे पेंट करिणो आहे, उहो बि यकीनन मां पेंट कंदमि त तव्हां सां ज़रूरु शेयर कंदसि। त इहे कुझु ॻाल्हियूं आहिनि मुंहिंजूं जेके रोज़ु हलंदियूं थियूं रहनि। अॼु जे व्लॉग में मूंखे ख़बर न आहे त मां केतिरो तव्हां सां शेयर करे सघंदमि, छा शेयर करे सघंदमि। ऐं अॼु जो ॾींहुं मुंहिंजो ॾाढो ज़बरदस्तु रहियो। अॼु भाॼियुनि जो ॾींहुं हुयो। कचियूं गजरूं ऐं कचा गोगड़ूं ख़ूब खाधमि। उन खां पोइ साई थूम वारा गोगड़ूं पचाया, उहे खाधा। त लंच में ॾाढो मज़ो आयो असांखे। ऐं सुराणे मां ई हूंदा आहियूं मोस्टली। असां ॿई ॼणियूं लंच में हुयासीं, त उहो असांजे लाइ हिकिड़ो ॼण दावत हुई, फीस्ट हुयो। बाक़ी अञा पई आहे थूम, थूम हुई इहा पूरी, त मां उन खां वरिती। त उन थूम सां जेको आहे असां हाणे राति जो इंशाल्लाह तरियल पटाटा ठाहींदमि थूम वारा। सियारे जी सीज़न में इहा लाज़मी हिकिड़ी शइ आहे। ऐं ॿियो असां जॾहिं दाल बि पचाईंदा आहियूं त उनखे साई थूम जी राई ॾींदा आहियूं, दाल चांवर जॾहिं बि पचनि। सो इरादो इहो आहे त इहा थूम सुभाणे ताईं ख़तमु करणी आहे, छो त इनखे फ्रीज़ नथा करे सघूं। फ्रीज़ कई आहे मां 2-3 दफ़ा तजुर्बो कयो अथमि, पर पोइ उनजो टेस्ट अहिड़ो नथो अचे, उन मां ज़ाइको निकिरी थो वञे। पोइ इन करे मां उनखे अवॉइड थी कयां। पोइ कोशिशि इहा ई हूंदी आहे त जॾहिं बि साई थूम वठूं, या त एतिरी वठूं जेका उन टाइम ते जेका यूज़ थी वञे, या वरी जेकॾहिं वधीक वठूं त पोइ 1-2 अहिड़ियूं डिशिस कंटिन्यू अॼु ऐं सुभाणे में पचाए उनखे असां पूरो कंदा आहियूं। त फ़िलहालु जेको हू वठी आयो वेड़ी पूरी मुंहिंजे चवण ते, त हू माना इन लाइ तयारु न हो तॾहिं मां अधु वठां या थोरी वठां, तंहिंजे करे मूं हुन खां सॼी वठी छॾी। मां पंहिंजी ज़बान खां न फिरंदी आहियां कॾहिं बि। हिकु दफ़ो कंहिंखे चयमि त हुन सां पूरी थींदमि। हाणे
ॿ ॾींहं पहिरियों मूं ऑनलाइन हिकिड़ी चादर जो ऑर्डर कयो, भर्त भरियल किनारे वारी चादर अची वेंदी त मां तव्हांखे ॾेखारींदमि, हुनजो लिंक बि मां तव्हां सां शेयर कंदमि। बल्कि हाणे ई चई थी छॾियां, फेसबुक ते हिकिड़ो पेज अथव नाज़ एम्ब्रॉयड्री, नओं पेज खुलियो आहे। उन्हनि छोकिरियूं ॻोठाणियूं आहिनि, उहे जेके हिन भर्त भरनि थियूं, ॾाढा सुहिणा सुठा। पसंदि तव्हांजी पंहिंजी आहे, ऐं केतिरो केरु घणो भराए केरु थोरो भराए। सो मूंखे कंहिं चयो त इहा सादी चादर अथव, ॻोढ़ियूं थी वेंदव, कपिड़ो जल्दी ख़राबु थी वेंदो। मूं चयो मूं ऑर्डर करे छॾियो आहे, ज़बान खां न फिरंदमि। ॿी ॻाल्हि त इहा कॾहिं कॾहिं पाइण जी शइ आहे, और जेके ॿाहिरि वञण लाइ असां परदे जे तौर ते चादरूं पाईंदा आहियूं, त उहे उन में ख़राबु थियण जो त को अंदेशो न आहे। सो बहरहाल मां ज़बान खां न फिरंदी आहियां, मूंखे ॻाल्हि न वणंदी आहे। या त मां हिकु दफ़ो ऑर्डर कयां, या मां हिकु दफ़ो कंहिंखे कुझु चई ऐं पोइ मां उनखां न वठां, त इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि न आहे। सो हाणे मां कंदमि रेस्ट, उन खां पोइ कंटिन्यू कंदासीं। शाम जा 5 थियण वारा आहिनि, नमाज़ पढ़ी वरिती आहे, ऐं हाणे दिलि थी चए चांहि पीअण ते। सो चांहि थी ठाहिण मां पंहिंजे लाइ, ऐं हुन सां गॾु तव्हां सां कुझु ॻाल्हियूं बि कंदमि। हूअं त दिलि चाहींदी आहे हिन महिल सियारे में गुड़ जी चांहि पीजे, पर गुड़ जेको आहे ख़तमु थी वियो आहे, सो गुड़ जी चांहि नथी पी सघिजे। मुंहिंजी फेवरेट प्याली, ऐं जॾहिं मूंखे जल्दी जल्दी चांहि पीअणी हूंदी आहे त मां हिन प्याली में पीअंदी आहियां, ऐं अगरि आराम सां पीअणी हूंदी आहे नाश्ते जी, जीअं मां चांहि ठाहींदी आहियां त पोइ मग में रखंदी आहियां, त जेसिताईं मां मानी खाई वठां तेसिताईं उहा चांहि पोइ मुंहिंजे मर्ज़ीअ जे टेम्परेचर ते अची वेंदी आहे। ऐं चांहि पीअण खां पोइ मां कंटिन्यू कंदमि पंहिंजा फ्रेम्स जेके आहिनि पेंट कंदमि, त जीअं मां चाहियां थी त घटि में घटि जेको सुगंध जो कमु आहे उहो मां अॼु करे छॾियां। ॾही ॼमाई सुबुह जो, तो अञा ताईं कोन ॼमी, हाणे रखी चेक थी कयां। फर्स्ट क्लास ॾही आहे, ऐं छो त सियारो आहे त इन करे ॼमण में ॾही जेका हमेशह टाइम वठंदी आहे। सो ही प्यालो ठाहियो अथमि ॾहीअ जो, तव्हांखे ख़ाली सीन ॾिसणो पियो, छो त मां ॾही फ्रिज में रखी आहिनि। ऐं तव्हां कमेंट करे ज़रूरु ॿुधायो त तव्हांजे घरनि मां कंहिंजे कंहिंजे घर में गुड़ वारी चांहि ठहंदी आहे सियारे में ख़ासि तौर ते। ऐं अञा ताईं मां बुसरी बि कोन पचाई आहे, छो त गुड़ वठी कोन आई आहियां। सो इनशाला वरी जीअं ई कंहिं कम सां कंहिं स्टोर ते वञणु थींदो त गुड़ बि अची वेंदो। ऐं हमेशह मां ईअं कंदी आहियां त जॾहिं 2-3 कम गॾु थियनि त पोइ वञिजे, त पोइ असां लिस्ट जेका हिकिड़ी ठाहे पर्ची फ्रिज ते हणी छॾींदा आहियूं, पोइ जेका शइ यादि ईंदी वेंदी आहे उन में लिखंदा वेंदा आहियूं। पोइ जॾहिं 2-3 शयूं 2-3 कम गॾु थींदा आहिनि त पोइ असां ॿाहिरि निकिरंदा आहियूं। बाक़ी हाणे एमरजेंसी में कॾहिं जेकॾहिं वञिणो पए त पोइ त हिकिड़े कम लाइ बि माण्हू हलियो वेंदो आहे, को मसइलो न आहे। सो मां चांहि ठाहिण खां पोइ चांहि पीअंदमि ऐं पोइ वापसि फ्रेम्स ते वेंदमि। फ्रेम मां करे छॾिया सभु कंप्लीट, ऐं ही 3 सिर्फ़ु जेके आहिनि उन ई कलर में छॾिया आहिनि जंहिंमें हुया, छो त हिननि जो अञा ताईं कलर ऐं शेड जेको आहे ॾाढो सुठो आहे। ऐं बाक़ी जेको मां गोल्डन पई रखणु चाहियां उन्हनि जो इरादो असां कैंसिल करे छॾियोसीं। किन ते मां डॉट्स बि ठाहिया आहिनि, ऐं हीअ पंहिंजो जेको मुंहिंजो कमु आहे करण जो, उहो उनजो अञा मूंखे टाइम न मिलियो आहे, उहो मां इनशाला सुभाणे कंदमि। हीअ सिर्फ़ु ठाहियां थी। हीअ मुंहिंजो लेडी बग हुयो, हिन जा 2 एंटीना हुया निकितल, हिकिड़ो हिन जो भॼी पियो त ॾाढो वीचारो अजीब पियो लॻे, त हिन जो ॿियो जेको आहे मां भञी छॾियो। ऐं हाणे हिन ग्लू सां ही आइज़ आहिनि मूं वटि, त इहे मां जेके आहिनि हिन जे हिते चिमड़ाईंदमि, पोइ इहे हिन जूं 2 आइज़ थी वेंदियूं, त हिन जी शिकिल जेका आहे वापसि नई थी वेंदी। हीअ ॾिसो, हीअ ठही वियो, केॾो हिन जी शिकिल ते फ़र्क़ु पइजी वियो, सुठो थो लॻे न। इहो हाणे मां किथे बि डेकोरेट कंदमि प्लांट सां त उहो ॾाढो मुंहिंजो सुहिणो लॻंदो। ऐं इनशाला हीअ सुगंध पंहिंजा खणी वेंदी। उहा पंहिंजो घरु ईअं सजाईंदी आहे जीअं मुंहिंजो घरु आहे, त असां ॿिन्हिनि जा शौक़ु साॻा आहिनि। त सेम हुन इन ई तरीक़े सां प्लांट्स ऐं गुल ऐं फ्रेम्स ऐं इहा ई हुननि जा शौक़ु आहिनि।
सो मां चवंदीमांसि जॾहिं हीअ सभु शयूं हणी वठंदी त हिकिड़ी नंढड़ी वीडियो ठाहे ॾे जेका मां पंहिंजे व्लॉग में ऐड कंदमि ऐं उन खां पहिरियों बि हू तस्वीरूं त घणियूं मूंखे मोकिलींदी आहे जेको बि डेकोरेट कंदी आहे मूंसां ज़रूरु शेयर कंदी आहे टाइम थियो हाणे अॼु जी टिप ऑफ द डे ॾिसो ॿार चिप्स खाइनि था शौक़ सां जेके फिंगर चिप्स या फ्रेंच फ्राइज़ ठीकु आहे सो उहे जेकॾहिं रोज़ु रोज़ु कटे छिले जेसिताईं पचाइजनि हुन में टाइम थो लॻे पर जेकॾहिं तव्हां फ्रीज़ करणु चाहियो त फ्रीज़ करण जे लाइ आइडिया इहो आहे त जेतिरा तव्हांखे चिप्स खपनि ओतिरा उहे फिंगर चिप्स कटियो फ्रेंच फ्राइज़ कटियो ऐं पोइ पाणी बॉइल कयो उन में 2 चमचा लूणु 2 चमचा तेल कुकिंग ऑइल जेको बि तव्हां खाईंदा आहियो उहो विझी उन टच कंदड़ पाणीअ में उहे चिप्स विझो ऐं बाहि बंदि करे छॾियो 5 मिंट उन्हनि खे पाणीअ में छॾियो उन खां पाणी छाणियो चिप्स खे थधो कयो जॾहिं थधा थी वञनि त पोइ जेतिरी क्वांटिटी में तव्हांखे खपनि जेतिरो मिक़दार नंढियूं वॾियूं हर साइज़ जूं तव्हां थेलियूं ठाहे फ्रीज़ करे छॾियो तव्हांखे जॾहिं बि खपंदा तव्हां कढी डायरेक्ट उन्हनि खे फ्राई कंदो त आराम सां तव्हांजो टाइम बची पवंदो ऐं उहे फ्रीज़र में ख़राब बि न थींदा इहा अॼु जी टिप आहे सो पहिरियों त ॿार स्कूल वेंदा हुआ त लंच बॉक्स में बि विझी ॾिबा हाणे उहो मसइलो न आहे पर पोइ बि शाम जे टाइम ते या थोरी घणी बुख में ॿारनि खे कुझु तकड़ में खपंदो आहे त इहा हिकिड़ी सुठी शइ आहे त इहो तरीक़ो आहे ऐं मूंखे उमेदु आहे इहो अॼु जी टिप जेका अॼु जो तरीक़ो तव्हांखे पसंदि ईंदो अॼु जी चङी ॻाल्हि में हिकिड़ी चवणी आहे त फुड़ीअ तलाउ थींदो आहे त फुड़ी तलाउ थींदो आहे उनजो मिसाल ईअं वठो त जेकॾहिं किथां को नलको लीक थींदो हुजे असां उनजे हेठां को थां रखूं का बाल्टी रखूं उहो पाणी फुड़ो थी उन में टपकंदो रहे किरंदो रहे त आख़िर कॾहिं न कॾहिं उहो थां भरिजी वेंदो याने 2 ॾींहंनि में भरिजे हफ़्ते में भरिजे पर नेठि इन हिकु फुड़े सां उहो थां भरिजी वेंदो ठीकु आहे त इन जो मतिलबु इहो आहे इन चवणीअ जो त थोरो थी घणो थियणु ठीकु आहे जे काई शइ थोरी करे बचाइजे त उहा नेठि हिकिड़े ॾींहुं वधी वेंदी ईअं जेको आहे पैसनि जी बचति में बि इहा असां ॻाल्हि चई सघूं था त जेकॾहिं असांजी आमदनी थोरी बि आहे त उन थोरे मां बि थोरो असांखे ज़रूरु बचाइणु घुरिजे पोइ उहो थोरो करे नेठि हिकिड़े ॾींहुं घणो अमाउंट थी वेंदो ऐं पोइ उहो असांजे कंहिं बि वॾे कम में उहो थोरी बचति रोज़ जी हर महीने जी नंढड़ी बचति उहा कंहिं ॾींहुं असांजे कंहिं वॾे कम में असांजे लाइ मददगार साबित थींदी ऐं न सिर्फ़ु इहो त पैसे जी बचति बल्कि अनाज बि आहे जेकॾहिं तव्हां ॾिसो त असां थोरो बचंदो आहे हर महीने कॾहिं ऑइल बची पियो कॾहिं खंडु बची पई घटि ख़र्चु थियो आहे कंहिं तरह सां घटि इस्तेमालु थियो आहे बचंदो आहे त पोइ असां ओतिरो अॻिले महीने घटि वठंदा आहियूं याने उहो असांजी थोरी बचति या कॾहिं ईअं थींदो आहे 2 महीना 3 महीना कंटिन्यू कुझु न कुझु बचंदो वेंदो आहे मसाला आहिनि मिर्च आहिनि चांवर आहिनि तेल गिहु अहिड़े क़िस्म जी का बि शइ पोइ असां वटि फाइनली वरी हिकिड़ो महीनो अहिड़ो ईंदो आहे जो असां उन में कुझु घटि ख़रीदारी कंदा आहियूं त न सिर्फ़ु पैसो बल्कि ईअं शयूं बि जेके आहिनि असां बचाए सघूं था जेकॾहिं उनजी थोरी बचति कजे त उहा जेका हिकिड़े ॾींहुं वधी इलाही सारी थी वेंदी ऐं मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां 1 रुपयो रोज़ु बचायूं 30 रुपया महीने में बचंदा इहो नंढे में नंढो मामूली मिसाल आहे हाणे 1 रुपए जी त पैसे जी बि हैसियत न रही आहे 10 रुपया रोज़ु बचायूं भला ठीकु आहे तॾहिं बि जेको आहे 300 रुपया महीने में बचंदा पर जेकॾहिं असां हर महीने कुझु पैसा बचायूं त उहो साल में असांजो केतिरो अमाउंट थी वेंदो त मामूली न सम्झिजे कंहिं बि शइ में ॾिसो 1 करोड़ बि हुजे न अगरि उन मां 1 रुपयो कढी छॾियूं त उहो 1 करोड़ न रहंदो उन 1 रुपए जी एतिरी वैल्यू आहे न त थोरी में थोरी बचति जी बि वैल्यू आहे फुड़ी तलाउ थींदो आहे त इहो ज़रूरु कयो कोशिशि कयो त बचति ज़रूरु कयो जेका बि बचति तव्हां खां थी सघे पैसनि जी शयुनि जी मटीरियल्स जी जीअं मां हमेशह चवंदी आहियां त को बि क्राफ्ट जो कमु कंदी आहियां मटीरियल ज़ियान न कयो सिलाई कंदा आहियूं कपिड़ा बची पवंदा आहिनि उहे गॾु थी जमा थी हिकिड़ी रिलीअ जेतिरा थी वेंदा आहिनि या उहे टुकड़ा एतिरा हूंदा आहिनि जो नंढड़नि ॿारनि जा कपिड़ा ठही वेंदा आहिनि त ईअं काई बि शइ जेका आहे ज़ियान न आहे त नंढी बचति खे थोरी बचति खे थोरो या नंढो या मामूली न सम्झो उनजी बि हिकिड़ी अहमियत आहे उनजी बि हिकिड़ी हैसियत आहे ठीकु आहे सो अॼु जो व्लॉग मां हिते ख़तमु कयां थी इन चङी ॻाल्हि सां त बचति ज़रूरु कयो थोरो थी वधंदो ऐं नेठि तव्हांखे
उहो कंहिं वॾे कम में हिकिड़ी तव्हांजी सुठी हेल्प थी वेंदी उन सां। सो अलाह तव्हांखे ख़ुशि रखे ऐं उमेदु आहे त अॼु जो व्लॉग तव्हांखे वणंदो, मोट ज़रूरु ॾिजो ऐं मुंहिंजे तरफ़ां तव्हांजे लाइ इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, ज़िंदगी रही त इंशाल्लाह वरी सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह।